अॼु बिल्कुलु सॼे मुल्क जी बदीन में भी मुहर्रमुल हराम के सिलसिले में यौम आशूर के मौके ते यौम इमाम हुसैन और इमाम हुसैन की शहादत की लाजवाल कुर्बानी के भेटा ॾियण लाइ मुख़्तलिफ़ इमाम बारगाहन में मजलिसनि जो सिलसिलो जारी है। जॾहिं त 80 खां वधीक इमाम बारगाहन तां मातमी जुलूस बरामद थी चुका आहिनि। बदीन ज़िले के मुख़्तलिफ़ शहरनि में 17,000 खां वधीक अलम पाक नस्ब कया विया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु बदीन ज़िले के इमाम बारगाह सजादिया तां मरकज़ी जुलूस में जेको आहे मातमी जुलूस वो बरामद थी चुको है। इन सभिनी मजलिसनि ऐं इमाम बारगाहन ऐं मातमी जुलूसनि खे कवर करण लाइ सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो आहे। SSP मूजिब बदीन ज़िले में 1843 खां वधीक पुलिस हेड कांस्टेबल 140 खां वधीक DSP इंस्पेक्टर्स उनखां वधाए अलावा 140 रेंजर्स एहलकार 5 मोबाइलनि समेत जॾहिं त आनकाल आर्मी जा 100 खां वधीक जवान पिणु समूरनि मातमी जुलूसनि के जेके 80 खां वधीक मुख़्तलिफ़ इमाम बारगाहन तां बरामद थी चुका आहिनि उन्हनि जे कवर करण लाइ ऑन स्पॉट मौजूद आहिनि। बदीन ज़िले में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तमामु वॾे पैमाने ते सबीलनि जो एहतमाम कयो वियो आहे। इमाम बारगाहन जा आलम लगाया विया आहिनि। अहिड़ी तरह इहो सिलसिलो सॼी ॾींहुं जारी रहंदो जी।